बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, जीएसएल अॼु इंतहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो थियो आहे माड़ी जलबाणी सेक्टन में। रजब जलबाणी पुराणो जीएसएम जो साईं जीएम साईं जे ज़माने खां वठी गॾु जीएसएम जो इंतहाई मोतबर ऐं तमामु नज़रियाती सिंध परस्त कारकुन रहियो आहे। अॼु जहिड़े तरीक़े सां उन्हनि जे ॻोठ ते चढ़ाई थी आहे, उन्हनि जे घर ते हमिलो थियो आहे, धाड़ेलनि वांगुरु पुलिस वर्दियूं रेंजर्स वर्दियूं पातल माण्हू उन्हनि जे घर ते हमिलो कयो आहे। 5 साथी हींअर शहीद थी चुका आहिनि। नौजवान 2-3 अदलियूं अस्पताल में दाख़िल आहिनि, 2-3 अदलियूं अस्पताल में दाख़िल आहिनि। कुझु नौजवाननि खे ॿधी खणी विया आहिनि। जीअं ई हिन वाक़े जी ख़बर पई आहे त नवाबशाह में असांजी तंज़ीम जा साथी मरकज़ी राब्ता सेक्रेटरी निसार कीरियो पंहिंजे कारकुननि खे वठी उते उन्हनि शहीदनि जे हथ सां इंसाफ़ ॾियारण लाइ नेशनल हाईवे ते माड़ी जलबाणी खां वठी लाश खणाए नेशनल हाईवे ते उन्हनि फैमिलियुनि सां ख़ानदाननि सां गॾु वेठल आहे। सॼी सिंध जेका आहे मुकमल तौर ते शौरी अमली लफ़ाज़ी हर तरह सां इन वाक़े खे न रुगो कंडेम करे पई, पर मुकमल तौर ते उन्हनि सां यकजहती जो हमांगी जो इज़हार करे पई। ऐं हींअर मुंहिंजी राति जो 12:30 बजे तक़रीबन मिठल जलबाणी सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन ॿुधायो आहे त अञा ताईं हुननि खे पुलिस जेका आहे सो लेटर न पई ॾिए। केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त भई माण्हू शहीद थी विया आहिनि, लाश घरनि में पिया आहिनि ऐं हुननि खे पंहिंजे लाशनि जो पोस्टमार्टम हिकिड़ी कानूनी कार्रवाई थींदी आहे जेका हर क़त्ल थींदड़ माण्हू जे लाइ बेहद लाज़मी आहे त उनखे पुलिस ख़ुदि अस्पताल खणाए वञे, उनजो पोस्टमार्टम कराए, उनजे क़त्ल थियण जो सबबु मालूम करे। त हुननि जा लाश पिया आहिनि 3 बजे खां वठी ऐं पुलिस जेको उनखे लेटर नथी इशू करे त उहो लाश खणी अस्पताल वञनि ऐं पोस्टमार्टम कराइनि। इन खां वधीक बि ज़्यादती थी सघे थी हिन मुआशिरे में। भई तव्हां माण्हुनि खे मारियो था, क़त्ल कयो था बग़ैर गुनाह जे, बग़ैर ॾोह जे। हिकिड़ो सियासी घर आहे, आम ग़रीब महिनतकश माण्हू आहिनि, हारियुनि जो घर आहे, उनजो मासूम नियाणियूं ॿार आहे, नौजवान उनजे घर ते हलां कयो था। हलां करे बग़ैर उन बिला तफ़रीक़ जेको इनडिस्क्रिमिनेट तव्हां फायरिंग करे माण्हू शहीद था कयो ऐं पोइ चोरनि वांगुरु वरी भॼी था वञो ऐं हाणे माण्हू कानूनी चाराजूअ लाइ वञनि था त बाबा असांखे पोस्टमार्टम करणु ॾियो, असांजी FIR दाख़िल करणु ॾियो। त को पुलिस जो थाणो, को MP MLA साबिक़ या वॾी इक़्तिदारी पार्टियुनि जो को माण्हू उन्हनि जी आ पुकार ॿुधण लाइ तयारु न आहे, उन्हनि जे मथे हथ रखण लाइ तयारु न आहे। त मां वरी बि इन्हनि समूरनि सियासी कारकुननि खे, ॻोठ वारनि खे शाबाश ॾियां थो त उहे हिमत सां बीठा आहिनि ऐं तरक़ी पसंद पार्टी उन्हनि सां पहिरें लम्हे खां वठी यको गॾु बीठी आहे ऐं इहे हौसला बुलंद कोन थींदा, हौसला बुलंद रहंदा, इहे हौसला पस्त कोन थींदा। इहे जेके बि बगड़ नमा सिंध में कमु कनि पिया, हिकिड़े ख़ौफ़ जी बाज़ार पैदा कराई वई आहे त को बि बावकार इंसान, बाग़ैरत इंसान पंहिंजे हक़ लाइ आवाज़ न उथारे, पंहिंजे क़ौम वतन जी ॻाल्हि न करे। जागीरदारनि ऐं सरकारी निज़ाम जी लुटफुर, पीपलनि ऐं लीगलनि जूं जेके सिंध में बदमाशियूं आहिनि ऐं जेका लुटफुर डिघे इक़्तिदार में जेको सिंध खे बर्बादी कंदी ते पहुचायो अथनि, उनजे बाबति गुफ़्तगू न कनि ऐं हीअ सिंध खे हथ पेर ॿधी ग़ुलाम रखी ऐं माण्हुनि खे सिर्फ़ु जेको आहे बदतरीन ज़िंदगी में धिकणु चाहिनि था त जीअं माण्हू या हुननि जी सनापानी कनि या उनजी ख़ैरात ज़िंदा रहनि, बाक़ी माण्हू को बि पंहिंजे इंसानी हक़ जो इस्तेमालु न कनि। जेका इंतहाई ज़ालिमाना, जाबराना ऐं इंतहाई जेका आहे क्रोध में वरतल हिकिड़ी क्रिमिनल हरकत आहे। इन जे करे असां वार्न करणु चाहियूं था त सिंध हाणे 83 जी सिंध न आहे। इहे तमाशा बंदि कयो। तव्हां घणो वक़्तु जेको आहे सिंध जे माण्हुनि खे ईअं बेदाग बनाए पुठो आहे। मोरो मेयर केन शाह सेक्टरनि जो पुनिल चांड जो ॻोठ, ठटो दादू, इहे समूरी सिंध में थींदड़ गज़ब अञा माण्हुनि खां विसरिया कोन।
ऐं तव्हां अजीब ॻाल्हि आहे, निगरान सरकार ही इलेक्शन कराइण आया आहिनि, मुल्क जो नज़म करण संभालण लाइ आया आहिनि त बाबा इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वञे, या इहो कंहिं हिननि खे हक़ ॾिनो त पुलिसूं अची तव्हां असांजे ॻोठनि में काए पओ। ऐं को जवाज़ जिते नो गो एरिया लॻा पिया आहिनि, जिते माण्हू अगवा थियनि था, जिते धाड़ा लॻनि था, जिते फ्रूट थियनि थियूं, जिते नियाणियूं अगवा थियनि थियूं, उते त का फोर्स नथी वञे। उते त सरकारनि सां साथ बाग भाकुर पाए ऐं उन्हनि सां ॾेती लेती ऐं गुंग जा मामला पिया तय थियनि। बाक़ी आम ॻोठाणा छो जो जबर जारो झुकण खां इनकारी आहिनि, बावकार ज़िंदगी जा तालिबन, इन करे तव्हांजो फ़ैसिलो जीअण कोन ॾींदासीं, ढलनि कोन ॾींदासीं। इंतिहाई क़ाबिल मज़मत ऐं शर्मनाक अमल आहे। इन करे असां चवणु चाहियूं था, ॻोठाणनि खे बि मूं सभिनी सां ॻाल्हायो आहे त भई जिन बि पुलिस वारनि खे तव्हां सुञाणो था, उन्हनि जा नाला ॾियो। केस खे हेॾे होॾे हाई प्रोफाइल खणी टाल मटोल न कजो त शहीदनि जा खून गुम थियनि। जिन बि पुलिस वारनि जो सुञाणो था, उहो सूबेदार हुजे, DSP हुजे, जमादार हुजनि, जिन खे सुञाणो था उन्हनि जे बाए नाम FIR दाख़िल कराई वञे, उनजे नाले ते उनजा नाला वठी FIR में दाख़िल करायो। ऐं बाक़ी जेके अणॼातल माण्हू आहिनि, पोइ रेंजर्स जी वर्दियुनि में हुआ या रेंजर्स ख़ुदि हुई या ॿिया के तव्हांजा सियासी मुखालिफ़ चोर चकार जेके बि आहिनि, उन्हनि खे तव्हां सुञाणी उन्हनि जे नामालूम माण्हुनि में उनखे दर्ज कराए ऐं इहो ॿुधायो वञे त असां जीअं ॾिसंदासीं, छो जो ॾींहं जो 3 साढे 3 बजे सिज जी रोशनी में ही कहर थियल आहे त जिन माण्हुनि खे तव्हां सुञाणंदा वेंदो उनजा नाला शामिल कराईंदा वेंदो। हिन शहीदनि जे रत सां इंसाफ़ खपे थो। SSP नवाब शाह, DIG नवाब शाह, IG पुलिस इहे उन्हनि खे हिन ॻाल्हि जो नोटिस वठी फिल फोर पंहिंजे थाणनि खे हिदायत ॾियणु खपे त हिननि शहीदनि जी FIR दाख़िल कयो, उन्हनि खे पोस्टमार्टम जे लाइ लेटर ॾियो ऐं पोस्टमार्टम कराए ऐं जिन बि कातिल जा नाला लिखाए वञनि था उनखे गिरफ़्तार कयो। मां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कयां थो, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कयां थो, चीफ जस्टिस पाकिस्तान काज़ी फाइज़ ईसा साहब जे अचण खां पोइ जेको आइनी किरदार जो जेको नओं सिलसिलो शुरू थियो आहे, त उनखे अपील कयूं था त महिरबानी करे हिन अमाड़ी जलवाणी ॻोठ ते थींदड़ अधोनाक वाक़े जो तव्हांखे फिल फोर 100 नोटिस वठणु खपे ऐं 100 मोटो नोटिस वठो। हाई कोर्ट जो चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे वठणु खपे ऐं सुभाणे छुट्टी जे बावजूद अदालत लॻाए इन SP ने DIG IG खे घुराए बीहारियो वञे त बाबा ही वाक़ियो छो थियो आहे ऐं वाक़िए थियण खां पोइ तव्हां FIR छो नथा कटियो वारसनि जे चवण ते। ऐं असीं चऊं था त हाणे असां ही वाक़िया बर्दाश्त न कंदासीं। मां सॼी सिंध जे कारकुन खे अपील करियां थो त मुतरक रहो, सरगर्म रहो, अखियूं खोले रखो। जेतिरा माण्हू सकनि जे हिन शहीदनि जे मक़तल गाह में पहुची उन्हनि सां यकजहती जो इज़हार करणु चाहियो था, पहुचो। ऐं जेकॾहिं को तशद्दुद जो रस्तो इख़्तियार कयो वियो, जबर जो रस्तो इख़्तियार कयो वेंदो त पोइ सॼी सिंध जे रोड रस्तनि खे अहिड़े तरीक़े सां अवामी हुजूमनि सां घेरे बंदि कयो वेंदो जो हिननि कातिलनि खे पंहिंजी माउ जी छठी जो खीर यादि अची वेंदो। इन करे मां जलवाणी भाइरनि सां हिन अफ़सोस जी घड़ी में पूरे ॾुख जो इज़हार कयां थो ऐं बिल्कुलु उन्हनि खे यकीन ॾियारणु चाहियां थो त तव्हां अकेला न आहियो, सॼी सिंध तव्हां सां गॾु ऐं इंशाअल्लाह शहीदनि जे रत खे पाण ज़रूरु इंसाफ़ ॾियारींदासीं। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद। तव्हांजी वॾी महिरबानी।